नौशरो फिरोज में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर के सियाल मौला के रहवासी आज़ाद उम्मीदवार PS 35 रिटायर DSP बाज़ मोहम्मद सियाल पारा ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़ो सरकारी वाटर कोर्स जो पानी बंद करने वाले अमल खिलाफ एहतजाजी रैली कढी वई, जैमें मोहम्मद हाशिम सियाल, गुलहसन सियाल, अल्ताफ़ सियाल, जब्बार सियाल ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। एहतजाजी रैली शहर जो गश्त कंदे मोरो प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते रैलीअ में शरीक अॻवाननि कारकुननि सियाल बिरादरी के माण्हुनि पारां सख़्त नारेबाज़ी कई वई, जिते बाज़ मोहम्मद सियाल जो चवण हो त मुंहिंजी 1 एकड़ ज़रई ज़मीन ते PS 35 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार ज़ियाउल हसन लंजार तरफ़ां कब्ज़ो कियो वियो आहे ऐं मूं अहिड़ो केस अदालत सगोरीअ में दाख़िल करायो आहे, जंहिंखां पोइ वरी ज़बरदस्ती सरकारी वाटर कोर्स 3R दौलतपुर माइनर जो पानी भी बंद कियो वियो आहे, जंहिं सबबि मुंहिंजी बक़ाया ज़रई ज़मीन ते पोखियल फसल सुकण लॻो आहे। मूं ट्यूबवेल लॻाराए फसल आबाद कयो आहे, पर कब्ज़ो कंदड़ असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। असां पंहिंजे हक़ लाइ आवाज़ बुलंद कयो आहे। जेसीं ताईं असां सां इंसाफ़ न थींदो, तेसीं ताईं ही एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। हिकिड़ी शख्सियत आहे, उहा सियाल लंजार। उनजे ख़िलाफ़ मां एहतजाज खणी प्रेस क्लब मोड़ ते सहाफ़ी हज़रातनि जा गुज़ारा पेश कयूं आहिनि, जेकी तव्हां नोट कयो हुजो, तव्हां ॿुधियो हुजो। ही सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जे ख़िलाफ़, हिकिड़े माण्हू जो ॿियनि माण्हुनि लाइ असांखे एतिराम आहे, इज़त आहे। ॿिया बि पीपल्स पार्टी जा हिते काफ़ी जेके हिमायतदार आहिनि, उनजे दिलि जे गहराइनि सां उनजो असां एतिराम कंदा आहियूं। उहे असांजा पाड़ेसिरी आहिनि, हू असांजा पंहिंजा आहिनि, उन्हनि असांखे कंहिं क़िस्म जो को रंजायो न आहे। असांखे सियाल लंजार उनजे हरकतुनि, उनजे कब्ज़ा खोरी, उनजे पाणी बंदि करणु, उनजी लैंड ग्रेबिंग, उनजी पंहिंजो ॿियनि माण्हुनि जे ज़मीन ते कब्ज़ा कया आहिनि, जेके वीचारा हिते अचण लाइ बि तयारु न आहिनि। उहा मूंखे यादि आहिनि। थी सघंदो एतिरो पुराणो वॾी